अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफ़ाके व तहरके वस्तफ़ाके अला निसाइल आलमीन रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल ख़ैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। सूरह आले इमरान में हज़रत मरियम जो किस्सो अञा बि जारी आहे। ऐं जॾहिं फ़रिश्तनि मरियम खे चयो त ए मरियम बेशक अलाह तोखे चूंडियो आहे ऐं पाक कयो आहे ऐं सॼे जहान जी औरतुनि ते तोखे मानाइतो कयो आहे। इन खां थोरो पहिरीं हज़रत ज़करिया खे ज़ईफ़ी वारी उमिरि में अलाह ताला हज़रत यहया अलैहिस्सलाम जहिड़ो पुटु अता फ़रमायो, जॾहिं त पाण बि सफ़ा ज़ईफ़ थी चुको हुयो ऐं संदसि ज़ाल बि सॼी उमिरि बांझ रही हुई। छा इहो मामिलो आम क़ानून मुताबिक़ हो? यकीनन न, उहो बि हिकु अलाह जे तरफ़ां मौजूदो हो। जॾहिं हज़रत ज़करिया खे एॾी ज़ईफ़ी वारी उमिरि में अलाह ताला हज़रत यहया अलैहिस्सलाम अता फ़रमाए सघे थो त अलाह ताला फ़रमाए थो त मुंहिंजे लाइ कहिड़ो ॾुखियो आहे जो मां हज़रत मरियम सलामुन अलैहा खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम अता फ़रमाए सघां। हज़रत यहया अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश में बसि थोरो ई फ़र्क़ु आहे। हज़रत यहया अलैहिस्सलाम जा वालिदैन सफ़ा ज़ईफ़ कमज़ोर ऐं बुढ़ाइप जी उमिरि खे पुॼी चुका हुआ ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मामले में सिर्फ़ु पीउ ई जी त कमी हुई। अलाह जे लाइ ॿई मौजिज़ा बिल्कुलु आसान आहे। तंहिं करे ए मरियम पंहिंजे रब जी फ़र्माबरदार थी वञ ऐं सजदो कंदी कर ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कर। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ग़ैब जूं ख़बरूं आहिनि जेकी असां तोॾां वही जे ज़रिए मोकिलियूं था। तूं उन वक़्तु उन्हनि वटि मौजूदु न हुए जॾहिं हुननि कलम ते उछलिया त मरियम खे केरु संभाले, ऐं न कि तूं उन वक़्तु उन्हनि वटि हुए जॾहिं हू पाण में इख़्तिलाफ़ करे रहिया हुआ। क़ुरान में बार बार अलाह ताला फ़रमायो आहे त मूं ग़ैब जो इल्मु कंहिंखे बि अता नाहे कयो, यानी को बि इंसानु अहिड़ो नाहे जेको पंहिंजो पाण ग़ैब ॼाणे। हा, अलाह ताला वही जे ज़रिए जेका ॻाल्हि ॿुधाए छॾी त हाणे उहा ग़ैब न रही, उहा अलाह ताला अता फ़रमाए छॾियो। अलाह ताला उन खां वाक़ुफ़ु फ़रमाए छॾियो पंहिंजे उन प्यारे नबी खे, पंहिंजे रसूल खे। हिते बि पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फ़रमाए थो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ग़ैब जूं ख़बरूं आहिनि, इन खां पहिरीं तूं उन खां नावाक़ुफ़ हुए, तोखे इहे ॻाल्हियूं ख़बर कोन हूं। तोखे ख़बर कोन हूं जॾहिं हुननि कलम पे उछलिया, यानी हुननि हिकु तरह सां क़ुरानदाज़ी पे कई त हज़रत मरियम सलामुन अलैहा खे केरु संभालींदो, छो त हुते काफ़ी मुतबर ऐं नेक माण्हू मौजूदु हुआ। उन मां सभिनी चाहियो पिए त जेका नियानी अलाह जी राह में वक़्फ़ु कई वई आहे त उन जी परवरिश असां करियूं। उन्हनि इहे कलम उछलिया, यानी हुननि इहे क़ुरानदाज़ी कई त उन में अलाह ताला हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो नालो आंदो। ऐं न कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन वक़्तु हुए जॾहिं मलाइकनि मरियम खे चयो त ए मरियम बेशक अलाह तोखे पंहिंजे हिकु कलमे ज़रिए पुट जी ख़ुशख़बरी ॾिए थो ऐं उनजो नालो मसीह ईसा पुटु मरियम हूंदो, जेको दुनिया ऐं आख़िरत में वॾे मर्तबे वारो ऐं मुक़रबीन यानी अलाह जे वेझनि ॿाननि मां हूंदो, ऐं जेको माउ जी हंज में ॻाल्हाईंदो ऐं वॾी उमिरि में बि ऐं साले ॿाननि मां हूंदो। हिन जी खुली वज़ाहत जॾहिं सूरह मरियम पढ़ंदासीं त उन में अची वेंदी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जे हुकुम सां जॾहिं माउ जे हंज में हुयो तॾहिं बि अलाह जे हुकुम सां उते ॻाल्हायो अथई। ऐं ॿियो अलाह ताला फ़रमाए थो जॾहिं वॾो थी वॾी उमिरि जो थी करे ॻाल्हाईंदो, ऐं वॾी उमिरि जो यानी जेको इन लफ़्ज़ अचे पियो कहला, इहो कहला चइबो आहे जॾहिं इंसानु 40 सालनि जी उमिरि खे पुॼे। पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला जॾहिं ज़िंदा ऐं पूरो मथे खणी वियो आहे त उन वक़्तु हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी उमिरि आहे 33 साल। यानी इन उमिरि खे, यानी कहला वारी उमिरि खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम अञा पहुतो ई न आहे, आसमाननि में ज़िंदा आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया में नाज़िल थींदो, पोइ शादी कंदो, हुन जा ॿार थींदा, हिन उमिरि खे पुॼंदो ऐं अलाह जे हुकुम सां पूरी खिलाफ़त जो निज़ाम क़ाइमु कंदो, ऐं दजाल खे बि हज़रत ईसा अलैहिस्सलाम ई क़त्ल कंदो। हिन आयत जो तक़ाज़ो अञा पूरो न थियो आहे, तंहिं ते मरियम यकदमि चयो ए मुंहिंजा रब, मूंखे कीअं पुटु थींदो जॾहिं त मूंखे कंहिं माण्हूअ कंहिं इंसानु हथ न लाथो आहे। मलाइक चयसि त ईअं ई थींदो। अलाह जेका शइ जीअं चाहींदो तीअं ख़लकींदो आहे। जॾहिं पाण कंहिं कम जो इरादो कंदो आहे त सिर्फ़ु चवंदो आहे थी पओ त उहो थी पवंदो आहे। यानी तोखे पुटु कीअं थींदो, तूं उन ते हैरान आहीं, पर इहो कमु अलाह ताला जे लाइ बिल्कुलु निहायती आसान आहे। लेकिन दुनिया जो इहो मामिलो आहे, अलाह जो इहो क़ानून आहे त जॾहिं ज़ाल मुड़ुसु गॾु थींदा तॾहिं ही औलाद थींदो। इन ते हज़रत मरियम सलामुन अलैहा हैरान थी वई त मूंखे त कंहिं इंसानु हथ बि कोन लॻायो आहे, मूंखे पुटु कीअं थींदो। तंहिं ते फ़रिश्तो फ़रमाए थो त इहो अलाह जे लाइ निहायत ई आसान आहे।
के बि असबाब हुजनि, के ज़रिया हुजनि, उन जा मोहताज इंसानु आहे या हीअ दुनिया जो क़ानून आहे। अलाह इन्हनि सभिनी खां भलातर आहे। अलाह ताला जंहिं बि ॻाल्हि जो इरादो फरमाईंदो आहे त हिनखे सिर्फ़ु हुकुम फरमाईंदो आहे त कुन यानी थी पओ, त उहा शइ फ़ौरन थी पवंदी आहे। हर शइ अलाह जे इख़्तियार मूजिबि आहे। ऐं ए मरियम, अलाह हुनखे किताब ऐं हिकमत ऐं तौरात ऐं इंजील जो इल्मु सेखारींदो ऐं बनी इसराईल ॾांहुं हिकु रसूल करे मोकिलींदो ऐं उहो चवंदो त बेशक आउं वाक़ई तव्हांजे रब तरफ़ां तव्हां ॾांहुं निशानी खणी आयो आहियां ऐं बेशक तव्हांजे साम्हूं मिटीअ मां पखीअ जहिड़ी शक्ल ठाहे उन में फूक ॾियां थो त उहो अलाह जे हुकुम सां पखी थी पवे थो। हिन आयत में हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला जेके मौजज़ात अता फरमाया आहिनि उन्हनि जो ज़िक्र अचे पियो, पर हिन में हिकिड़ो लफ़्ज़ यादि कजो, बेइज़्निल्लाह, यानी अलाह जे हुकुम सां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको कुझु कमु कयो उन ते फरमाए थो त अलाह जे हुकुम सां कयो अथमि। यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो त मां पंहिंजे इख़्तियार मूजिबि कुझु बि नथो करे सघां, यानी मां जेके बि कमकार कया आहिनि इन में मुंहिंजो को बि कमाल न आहे, सभु मुंहिंजे रब जे हुकुम सां थियो आहे। अगरि इहो लफ़्ज़ हटाए छॾिबो त अलाह जे हुकुम सां यानी बेइज़्निल्लाह, त पोइ यकीनन इहे मौजज़ात रहंदा ई कोन। पोइ इहो जेको ईसायुनि जो अक़ीदो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम सभु कम कया आहिनि, मुर्दा बि जीआरिया आहिनि, बीमारनि खे बि ठीकु कयो आहे ऐं इन मुताबिक़ हूअ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह जो माज़अल्लाह पुटु करे वठंदा आहिनि या वरी ख़ुदि इलाह कंदा आहिनि हुनखे। ऐं मां अलाह जे हुकुम सां मादर ज़ाद यानी ॼाए ॼम खां अंधे ऐं कोढ़ वारे मरीज़ खे चङो भलो करियां थो ऐं पिणु अलाह जे हुकुम सां मोलनि खे ज़िंदा करियां थो। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां थो त तव्हां घरनि में छा था खाओ ऐं छा था ज़ख़ीरो कयो। बेशक इन में यकीनन तव्हां लाइ तमामु वॾी निशानी आहे जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो, यानी मुंहिंजे नबी हुजण जो इहो हिकु वॾो दलील आहे त मां तव्हांखे हर उहे ॻाल्हियूं ॿुधायां थो जेके तव्हां लिकाए वेठा आहियो। मथे हज़रत यही अलैहिस्सलाम जे लाइ अलाह ताला फरमाए थो त हू मुंहिंजो नबी हो, ऐं जॾहिं त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ फरमाए थो त हू मुंहिंजो नबी, मुंहिंजो रसूल हो। इहो ई फ़र्क़ु आहे त नबी क़तल थी वेंदो, रसूल क़तल कोन थींदो। हीअ अलाह जी शुरू खां सुनत रही आहे त रसूल खे क़तल थियणु कोन ॾींदो। हज़रत ज़करिया ऐं हज़रत यहया पीउ पुट ॿई नबी आहिनि, ॿिन्ही खे यहूदियुनि क़तल करे छॾियो। पंहिंजे हिसाब सां त हुननि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बि क़तल करे छॾियो, पर अलाह ताला फरमाए थो छो जो ही रसूल हुयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम, त उनखे मां ज़िंदा मथे खणी वरितो, रसूल क़तल कोन थींदो। ऐं मां पाण खां अॻु में आयल तौरात जी तस्दीक करण वारो आहियां ऐं इन लाइ बि आयो आहियां त तव्हां लाइ किन शयुनि खे हलाल करियां जेकी तव्हां ते हराम कयूं वयूं हुयूं। सब्त वारो ॾींहुं यानी छंछर जो जेको ॾींहुं हुयो उन जे लाइ यहूदियुनि खे हुकुम हुयो त इन ॾींहुं तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इबादत करियो, दुनिया जा सभु कमकार छॾे ॾियो। हिकिड़े ग्रुप त उन में अटकलूं करे पंहिंजो जेको मच्छी मारण वारो मामिलो कयो, उन जो ज़िक्र पोयां बि अची वियो आहे, अॻियां बि अची वेंदो खुली वज़ाहत सां गॾु। पर हिकिड़ो ग्रुप उहो बि हो जिन वाक़ई उन ते अमल कयो, हुननि इबादत बि कई, पर उन्हनि उन में ग़ुलू कयो, हू हद खां उन में वधी विया। हुननि चयो त अलाह ताला जो हुकुम आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन में इबादत करणु, ॿियो को बि कमकार न। एतिरे क़दुरु जो अगरि केरु मरीज़ बि आहे त उन जे लाइ हू दुआ करण खे बि दुनिया जो कमकार सम्झंदा हुआ। यानी अगरि कंहिंजे लाइ दुआ कजे त अलाह ताला हिनखे सिहत अता फरमा, त हू इहा दुआ बि न कंदा हुआ। हू चवंदा हुआ त इहा दुआ बि हिकिड़ो दुनिया जो कमकार आहे। एतिरे क़दुरु हुननि दीन में ग़ुलू कयो, हद खां लंघी विया। जीअं असांजा बि मौलवी हज़रात ऐं आम इंसान अॼुकल्ह दीन में बेहद ग़ुलू करे चुका आहिनि। दीन तमामु आसान आहे, पर हुननि दीन खे ॾुखियो बणाए छॾियो आहे। इन ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए थो त कुझु शयूं जेके तव्हां ते हराम कयूं वयूं हुयूं उहे मां तव्हांजे लाइ हलाल करणु आयो आहियां। यानी तव्हां दीन में ग़ुलू करे चुका हुआ, तव्हां सख़्ती करे चुका हुआ, मां उन्हनि खे नरमी करणु आयो आहियां। ऐं मां तव्हां ॾांहुं तव्हांजे रब तरफ़ां पंहिंजी नबूअत ऐं रिसालत जी निशानी खणी आयो आहियां। पोइ तव्हां अलाह खां ड्रियो ऐं मुंहिंजी इताअत करियो। बेशक अलाह मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हांजो बि रब आहे, तंहिं करे संदसि ई इबादत करियो, उन जी इबादत करियो, अकेले ख़ालिस अलाह जी इबादत करियो। यहूदियुनि बि पंहिंजे नबियुनि जूं क़बरुनि खे मज़ारूं ठाहे रखियो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इन्हनि ते लानत हुजे, यानी हू बि शिरक में मुब्तला हुया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे फरमाए थो त ख़ालिस अलाह जी इबादत करियो, यानी हीअ जेके तव्हां पंहिंजा ढोंगी रस्ता ठाहे वेठा आहियो दुनिया कमाइण ख़ातिर, इहे सभु रस्ता छॾियो ऐं इहो ई सिधो रस्तो आहे, इहो ई सिरात मुस्तक़ीम आहे। पोइ जॾहिं ईसा अलैहिस्सलाम महसूसु कयो त बनी इसराईल मुनकिर थी बीठा आहिनि, पोइ जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम महसूसु कयो बनी इसराईल मुनकिर थी बीठा आहिनि, छो जो बनी इसराईल ज़रे असर हुया पंहिंजे उलमा जे, हुननि जा उलमा जेके चवंदा हुया ही हेठां उहे कमु कंदा हुया। छो जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे ख़ालिस अलाह जी तरफ़ सॾे रहियो हुयो। उन्हनि जा तमामु जेके बि इहे धंधा हुया
जिन ते हुननि जूं चौधराहटूं हली रहियूं हुयूं, जिन ते हुननि जी पीरी मुरीदी हली रही हुई, उन्हनि खे बंदि करणु आयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम। हुननि खे हुकुम कयईं त ख़ालिस अलाह जी इबादत करियो ऐं मुंहिंजी इताअत करियो। इहा ॻाल्हि हुननि खे ॾाढी ॾुखी लॻी। हुननि चयो त हाणे असांजा धंधा बंदि थियण वारा आहिनि, असांजे धंधनि खे वधि खां वधि नुक़सानु आहे। त पोइ हुननि हिकिड़ी साज़िशूं कयूं। हुननि चयो त कीअं हिन खे ख़ामोश करायूं। हीउ यकीननि ख़ामोश कोन थींदो, हिन जो कमु तमामु करिणो पवंदो ऐं खेसि क़तलु करण जा मनसूबा ठाहिण लॻा। तॾहिं ईसा अलैहिस्सलाम चयो त केरु आहिनि अलाह जी राह में मुंहिंजा मददगार। छो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेका घणी तबलीग कंदो हुयो, इहो समुंड जे किनारे कंदो हुयो। ऐं समुंड जे किनारे जेके मुहाणा हुया, जेके मच्छू मारण वारा हुया, धोबी हुआ, उन्हनि मां कुझु इंसाननि खे अलाह ताला अक़ल अता फ़रमाई, उन्हनि खे सम्झ अता फ़रमाई, उन्हनि खे हिदायत जी राह ॾेखारी। उन्हनि इस्लाम क़बूल कयो, हुननि नबी ते ईमान आंदो, उहे मुस्लमान थिया। उन्हनि ऐलान कयो त असां आहियूं अलाह जी राह में तुंहिंजा मददगार। हिन दुनिया में बि जेको दाई अलाह थिए थो, अलाह जी राह में दावत ॾियण वारो थिए थो, उनखे बि इहे रुकावटूं पेश अचनि थियूं। पोइ उहो बि चए थो त केरु आहे मुंहिंजो अलाह जी राह में मददगार। पोइ जेके इंसान उन सां गॾु थियनि था, त उहे हुनजे ज़ाती कम में हुनजी मदद कोन था कनि, हू हुनजी मदद कनि था अलाह जी राह में। हू हुनजी हुकूमत खे क़ाइमु करण जे लाइ मदद कोन था कनि, हू हुनजी मदद कनि था अलाह जी हुकूमत क़ाइमु करण में। पोइ जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐलान कयो त केरु आहे मुंहिंजो अलाह जी राह में मददगार, हीउ ॿुधी संदसि चंद साथियुनि मां याने हवारियुनि मूं चयो, असां अलाह जे दीन जा मददगार आहियूं, असां अलाह ते ईमान आंदो आहे ऐं तूं शाहिद रहिज त असां वाक़ई मुस्लमान आहियूं। ऐं हवारियुनि अलाह खे अर्ज़ु कयो, हे असांजा रब, जेको फ़रमान तो नाज़िल कयो आहे, असां उनखे दिलि सां मञियो ऐं रसूल जी पैरवी क़बूल कई। पोइ ए असांजा रब, असांखे शाहिदनि मां लिख। ऐं उन्हनि यहूदियुनि ईसा अलैहिस्सलाम जे क़तल करण जी रिथ रिथी ऐं अलाह बि उन्हनि लाइ हिकु रिथ रिथी ऐं ईसा अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त जा ज़रिया पैदा कया। ऐं अलाह सभ खां बहितरीन रिथ रिथण वारो आहे। हुननि हिकु रिथ रिथी त हाणे असां हिन खे क़तलु करियूं, छो जो असांजा तमामु जेके धंधा आहिनि, असांजे ऐशो आराम वारी ज़िंदगी आहे, असांजूं दरगाहूं हलनि पियूं, असांजा चंदा ठहनि पिया, माण्हू सभु असांजी पैरवी करण वारा आहिनि, असां सचु ॿुधायूं त बि सचु, कूड़ ॿुधायूं त बि सचु। पोइ इहे मज़नि वारी ज़िंदगी हू विञाइण न पिया चाहिनि, त हुननि चाहियो जेको असांखे नुक़सानु रसाइण वारो आहे, इनखे ई असां पंहिंजे रस्ते तां हटाए छॾियूं त असांजा तमामु मामलात हल थी वेंदा। पोइ हुननि हिकिड़ी साज़िश कई त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे क़तलु करियो। हाणे इहो ज़िक्र क़ुर में कोन्हे को त हुननि कीअं इहो सॼो मनसूबो ठाहियो, अने हदीस में आहे, हुननि जे पंहिंजे किताब में इंजील मां इहो मालूम थिए थो त हुननि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे क़तलु करण जे लाइ जेकी मनसूबा ठाहिया, उहे उन्हनि में नाकाम थी विया। उन्हनि में ई जेको हवारीन में हिकिड़ो शामिलु हुयो इंसानु, जेको ईमान आणे चुको हुयो, उहो ई फिरी वियो। उन धोखो ॾिनो, उन दगाबाज़ी कई, उहो यहूदियुनि सां मिली वियो। पोइ अलाह ताला उन जी शक्ल तब्दील करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारी शक्ल करे छॾी ऐं उनखे सूली चाढ़ियो वियो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला पंहिंजनि फ़रिश्तनि जे ज़रिए मथे आसमान ते खणी वरितो, बिल्कुलु ज़िंदा। जॾहिं अलाह ईसा अलैहिस्सलाम खे फ़रमायो हो त ए ईसा, बेशक हाणे आऊं तोखे पूरो वठण वारो आहियां ऐं तोखे पाण ॾांहुं मथे खणण वारो आहियां, जिन तुंहिंजो इनकार कयो उन्हनि खां तोखे पाक करण वारो आहियां ऐं तुंहिंजी पैरवी ऐं इताअत करण वारनि खे उन्हनि काफ़िरनि जे मथां क़यामत ताईं मुसलत करण वारो आहियां। यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आणण वारा केरु आहिनि? ईसाई न, यहूदी उहे बि न। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते जेको सही ईमान आणण वारा आहियूं, असां मुस्लमान आहियूं। हिकिड़नि सिधो इनकार कयो यहूदीन ऐं ॿिनि वरी माज़अल्लाह अलाह जो पुटु हुनखे करार ॾिनो ईसायुनि। असां उनखे अलाह जो नबी ऐं रसूल मञियो आहे, असां उन जा सही ताबेदार आहियूं। त अलाह ताला फरमाए थो त जिन तुंहिंजी पैरवी कई, जिन तुंहिंजी इताअत कई, त उन्हनि खे मां क़यामत ताईं तुंहिंजे दुश्मननि, तुंहिंजे काफ़िरनि, केरु आहिनि काफ़िर? यहूदी ऐं ईसाई, इन्हनि ते ग़ालिब कंदुसि। पर अफ़सोस आहे, अलाह जो इहो दावा हुजण जे बावजूदु बि अॼु असां ग़ालिब न आहियूं, छो त असां ग़ालिब थियणु चाहियूं ई कोन था। असां उन्हनि यहूदियुनि वांगुरु दुनिया चाहियूं था, त अलाह ताला असांखे यहूदियुनि वांगुरु ज़लील करे रखियो आहे। यहूदी चाहिनि था त 1000 साल उमिरि थिए ऐं हू जंग नथा कनि। असां बि चाहियूं था त असांजी 1000 साल उमिरि थिए, दुनिया जा ऐशो आराम मिलनि, त असां बि जंग नथा करियूं। अॼु जंग सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ईरान करे रहियो आहे। अॼु ईरान सही साबित कयो आहे त सही वारो जेको हींअर मुस्लमान मुल्क आहे, उहो सिर्फ़ु ईरान आहे। ॿिया सभु अलाह जा बाग़ी मुल्क आहिनि, या पोइ अलाह जी रहमत आहे जो असांखे हींअर ताईं छॾियो वेठो आहे।
वन अलाह जे अज़ाब जा पूरा मुस्तहिक थी चुका आहियूं। असां ज़बान सां इक़रार करियूं था, ख़ासि असांजो पाकिस्तान मुल्क, त असां ईरान सां गॾु बीठा आहियूं। ऐं जॾहिं हुननि ते बमबारी कई वञे, हुननि ते मिज़ाइल किराया वञनि, असां अमली तौरु हुन जो साथ न ॾियूं। इन जो मिसाल ईअं आहे, तव्हांजो हिकिड़ो दोस्त रोड ते एक्सीडेंट जी वजह सां किरियो पियो हुजे, तव्हांजे साम्हूं फथिकी रहियो हुजे, उनजो रतु वही रहियो हुजे, तव्हां उनजे पासे में बीठा त आहियो, पर उनखे खणी अस्पताल नथा वञो, पर पोइ बि चओ था त मां हिन सां गॾु आहियां, हीउ मुंहिंजो दोस्त आहे, मां हिन सां मुश्किल वक़्त में गॾु बीठो आहियां। तुंहिंजो बीहण कहिड़े कम जो, जॾहिं तूं हुनजी मदद बि न पियो करीं, तूं हुनखे अस्पताल बि नथो पुॼाईं। ऐं जॾहिं हू सिहतयाब थी वञे ऐं तूं पोइ बि हिन दावा में हुजी, हीउ मुंहिंजो सुठो दोस्त आहे, मां हिन जो मददगार आहियां, यकीनन इहा दावा बि कूड़ी आहे। अलाह असांजी हिफ़ाज़त फ़रमाए, असांजे मुल्क पाकिस्तान खे पंहिंजो हिफ़्ज़ अमान में रखे। पर असां ते फ़र्ज़ु आहे अलाह जे हुकुम खे मञूं, अलाह जे दीन खे नाफ़िज़ करियूं। ऐं जेको मुसलमान मुल्क हींअर तकलीफ़ुनि में आहे, असांजी दावा बि आहे, असांखे न्यूक्लियर पावर बि अलाह ताला ई कयो आहे, वरना के इंसान जी हिमत कोन हुई त असांखे न्यूक्लियर पावर करे। ऐं पोइ बि जेके उन्हनि मुसलमान सां गॾु न बीहूं, त इहो असांजे लाइ अफ़सोस जो मामिलो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं हिकिड़े मुसलमान खे तकलीफ़ पुॼंदी आहे त ॿियो मुसलमान बि उहो तकलीफ़ महसूसु कंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, जॾहिं जिस्म जे हिकिड़े उज़वे खे तकलीफ़ आहे त पूरो जिस्म उहा तकलीफ़ महसूसु कंदो आहे। मोमिन जी बि इहा ई शान आहे। ऐं ए काफ़िरो, तव्हांखे आख़िर मूं ॾांहुं ई मोटणो आहे, पोइ मां तव्हांजे विच में उन्हनि ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो कंदुसि जिन ॻाल्हियुनि बाबति तव्हां पाण में इख़्तिलाफ़ कंदा हुआ। पोइ जिन माण्हुनि कुफ़ुर कयो, उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत में सख़्तु अज़ाब ॾींदुसि, ऐं उन्हनि खे मुंहिंजे अज़ाब खां बचाइण लाइ को बि मददगार न हूंदो। अॼु पंहिंजूं बदमाशियूं करे वठे इसराईल ऐं अमेरिका, जेका बि तव्हांखे ज़ुल्म जी इंतिहा करणी आहे, तव्हां करे वठो, नेठि तव्हां मूं वटि ई ईंदा, पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, अज़ाब में दाख़िल करे तव्हांखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजो अज़ाब छा थींदो आहे। यानी हिन दुनिया में तव्हां जेके मुसलमान क़तल कया आहिनि, शहीद कया आहिनि, फ़लस्तीन हुजे या ईरान हुजे, हिकु हिकु जो बदिलो तव्हां खां मां वठंदुसि। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया, त अलाह उन्हनि खे संदन पूरो उजूरो ॾींदो। ऐं अलाह ज़ालिमनि खे पसंदि नथो करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अलाह ताला ज़ालिम खे मोहलत ॾींदो आहे हिन दुनिया में, ऐं जॾहिं पकड़ींदो आहे त पोइ तमामु सख़्तीअ सां पकड़ींदो आहे। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही आयतूं ऐं हिकमत भरियूं नसीहतूं आहिनि जेकी असीं तोखे पढ़ी ॿुधायूं था। बेशक अलाह वटि ईसा जो मिसाल आदम अलैहिस्सलाम जी ख़ल्क़त वांगुरु आहे, जो उनखे मिटीअ मां बणायई, पोइ उनखे चयाईं थी पओ, ऐं हू थी पियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जो मामिलो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मामले खां वधीक ॾुखियो हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी न वालिदा न वालिद, पोइ भला ताला फरमाए थो त उनखे मूं ख़ल्क़ियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा मौजूदु हुई, उनखे हमल थियो आहे अलाह जे हुकुम सां। 9 महीना हुन पंहिंजे पुट हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पेट में रखियो आहे, हुनजो वेम बि थियो आहे। सूरह मरियम में इहो सॼी वाज़े तौरु खोली अची वेंदो। बसि सिर्फ़ु पीउ जी ई कमी हुई हुनजी, बाक़ी त सॼो मामिलो जेको दुनिया में थींदो आहे उहो थियो आहे हुन सां। हज़रत आदम अलैहिस्सलाम सां त कुझु बि कोन थियो आहे, अने वधीक पैदाइश कंहिंजी ॾुखी, हज़रत आदम अलैहिस्सलाम जी। पोइ तव्हां उन में त कॾहिं बि शक कोन कयो आहे, उनखे तव्हां बिल्कुलु तस्लीम करियो था त उहो अलाह जे हुकुम सां पैदा थियो आहे। पोइ आख़िर छा थियो आहे तव्हांखे जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मामले में शक में पियल आहियो। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा आहे असल हक़ीक़त तुंहिंजे रब तरफ़ां, तंहिं करे तूं शक कंदड़नि मां न थी जाए। पोइ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं अञा बि तोसां उहे झगड़ो कनि, उनखां पोइ बि जो तो वटि सही इल्मु पहुची चुको आहे, त पोइ खेनि चओ त अचो, असीं सॼियूं पंहिंजे पुटनि खे ऐं तव्हां बि पंहिंजनि पुटनि खे, ऐं असांजी औरतुनि खे ऐं तव्हांजी औरतुनि खे, ऐं असां पाण बि ऐं तव्हां बि हाज़िर थियो। पोइ आजिज़ीअ सां दुआ घुरूं ऐं कूड़नि ते अलाह जी लानत विझूं। ईसाईं जो हिकिड़ो वफ़द आयो हो, जिन में तक़रीबन 70 माण्हू शामिल हुया। उन्हनि अची असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां दीन मालूम करण जी कोशिशि कई। हुननि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़े तौरु अलाह जूं आयतूं पेश करे छॾियूं। हुननि ते हक़ीक़त वाज़े थी वई, त उन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे फरमायो त हाणे तव्हां पंहिंजनि पुटनि खे वठी अचो, असां पंहिंजनि पुटनि खे वठी था अचूं। तव्हां पंहिंजूं औरतूं वठी अचो, असां पंहिंजूं औरतूं वठी था अचूं। तव्हां ख़ुदि बि अचो, असां बि अचूं था। उनखे चइबो आहे मुबाहलो। मुबाहलो तॾहिं थींदो आहे जॾहिं हक़ ॻाल्हि मुकमल थी वञे ऐं हक़ पूरी तरह वाज़े थी वञे। तव्हांखे यकीन हुजे त तव्हांजो मुख़ालिफ़ ॻाल्हि पूरी तरह सम्झी चुको हुजे, बसि ज़िद जे करे क़बूल नथो करे। उन वक़्तु इहो मुबाहलो आख़िरी ऑप्शन हूंदो आहे। पोइ जंहिंखे यकीन हूंदो आहे पंहिंजी ॻाल्हि ते, तॾहिं उहो इंसानु मुबाहलो क़बूल कंदो आहे। हाणे छो जो उहे ईसाई सम्झी चुका हुआ त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचो आहे ऐं सचो दीन खणी आयो आहे, ऐं उहे ईसाई पंहिंजी ॻाल्हि तां बि हटण वारा न हुआ।
चाहे उन्हनि ते हक़ वाज़े थी बि वियो आहे त बि हू मुड़ण वारा न आहिनि। तंहिं करे उन्हनि ख़ामोशी इख़्तियार करे हीउ मोबाइल हुननि तस्लीम बि कोन कयो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक इहे किसा वाक़ई सचा आहिनि ऐं हीअ बि हक़ीक़त आहे त अलाह खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे, ॿियो को बि इबादत जे लाइक़ु न आहे। ऐं बेशक अलाह यकीनन ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। पोइ जेकॾहिं अञा बि न मञीनि ऐं तौहीद इलाही तस्लीम नथा कनि ऐं फिरी वञनि त बेशक अलाह अहिड़नि फ़सादियुनि खे चङी तरह ॼाणंदड़ आहे। अलाह असांखे क़ुर ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सदक़ अल्लाहुल अज़ीम।